हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं। हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, मगर पोइ बि का मंज़िल मुड़िया कोन आहियूं। असां राति ऊंदहि में कई खेट खेड़िया, समुंड मां सिकुनि मां मोती बि मेड़िया। वणनि जूं झले के लामूं लुॾियासीं, रस्तनि तां रोला रुलंदा रहियासीं। गुनाहनि जे कसरनि सां नेकियूं कमाए, कुल्हनि जे तकाकनि खे हैरान कयोसीं। घणो वक़्तु मस्जिद में सनम खे पूॼे ऐं मंदिर में सजदनि जी आदत विधीसीं। असांखे न सूफ़ी तुंहिंजा खपनि था, असांखे न सूफ़ी तुंहिंजा खपनि था। असां पाण सूफ़ियुनि जा सरदार आहियूं। वज़ीफ़नि जा वीचार असां वटि न आहिनि, असां पाण पहुतल सरकार आहियूं। असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे, कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे। असां का बि ॿियाई कॾहिं कोन कई आहे, कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे। जेको आहे सो आहे सिंध जो कलंदर। जे आया से अॻियां बसि इन ई खे मञूं था, इन खां मथे ॿियो को इक़रार कोन्हे। असां सां हलणु घुरी थो जे हलियो आहे, असां सां हलणु घुरी थो जे हलियो आहे। असां ला मकां जा मुसाफ़िर थे आहियूं। तस्बीह जा मणिया असां वटि मटायूं का न माना रखनि था। हक़ीक़त में असांजा हज़रत उहे ई आहिनि, उन्हनि खे उगाड़ियुनि तरारनि पुठो जो। असीं कीअं न ॼाणूं हसरतूं ई छा आहिनि, हसरतुनि खां पोइ मुसरतूं ई छा आहिनि। असां लाइ त का मौसम मटबी न आहे, ऐं मौसम में मंशूर मटबो ई न आहे। मैखाने ते मखमूर मुर्गूं ई मुर्गूं, विखेरे विखेरे असीं बसि जियूं था। भरे प्याला पीआरे थो साकी, असां किन प्यालनि में मदहोश आहियूं। गुलाबनि में आहिनि ठिकाणा असांजा, गुलाबनि में आहिनि ठिकाणा असांजा। असीं तॾहिं बि टिड़िया कोन आहियूं। हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं, मगर को बि का मंज़िल मुड़िया कोन आहियूं। Please like this video and subscribe my YouTube channel Khadim Sarwari Official.